जी दोस्तों, अवां खे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अॼु असांजो वीडियो आहे सिंध जी हिकु अज़ीम शख़्सियत जे बारे में, जंहिंजा असां सिंधियुनि ते तमामु वॾा अहसान आहिनि। सिंध धरतीअ जो पुटु, सिंध धरतीअ जो आशिक़, सिंध धरतीअ जो जोधो, वीर बहादुर सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ खुटी वञनि पर तारीफ़ ख़तमु न थिए। हीउ वीडियो आहे हिकु अहिड़े आशिक़ जो जंहिं पंहिंजी सिंध महबूबा लाइ पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी ऐं तारीख़ जे वर्कनि में सदियुनि ताईं अमर थी वियो। असांजो वीडियो आहे अमर शहीद हेमू कालाणीअ जे बारे में। हेमू कालाणीअ जो असुलु नालो राही हेमन हुयो, पर हिन खे प्यार मां हर को हेमू कालाणी जे नाले सां पुकारींदो हुयो। अमर शहीद हेमू कालाणीअ जो जनमु 23 मार्च सन 1923 में सिंध जे शहर सखर में थियो। इहो उहो ॾींहुं हुयो जॾहिं अमर शहीद भगत सिंह खे बरतानवी फ़ौज तरफ़ां फाही ॾेई शहीद कयो वियो। कुदरत जो करिश्मो उहो आहे त वादीअ सिंध जी धरतीअ ते हिकु इनक़लाबी शहीद थियो त साॻे ॾींहं ते ॿिए इनक़लाबीअ जो जनमु थियो। सच चवंदा आहिनि तिब्बत जा माण्हू त सिंधु दरिया जे पाणीअ में अहिड़ी तासीर आहे जो जेको उन जो पाणी पीए उहो हिकु जोधे शींहं वांगुरु थियो वञे। उन लाइ तिब्बत जे माण्हुनि सिंधु नदीअ जो नालो शींहं दरिया यानी कि लायन रिवर रखियो आहे। अमर शहीद हेमू कालाणीअ जी शहादत 21 जनवरी 1943 में सिंध जे शहर सखर में थी, जॾहिं ब्रिटिश सरकार तरफ़ां हिन खे फ़क़ति 19 वेरियनि जी ॼमार में फाही ॾेई शहीद कयो वियो। उन वक़्तु हिन पंहिंजी 10वीं जमात यानी मैट्रिक पास कई हुई। शहीद हेमू कालाणीअ जे वालिद जो नालो पेसूमल कालाणी ऐं माता जो नालो जेठी बाई हुयो। हेमू कालाणीअ स्वराज सेना जेका हिकु स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन हुई उन में शमूलियत कई ऐं उन जो लीडर बणियो। हेमू कालाणी पंहिंजी नंढी उमिरि में पंहिंजे दोस्तनि सां गॾु अंग्रेज़नि जी ठाहियल शयुनि जो बाइकाट कयो ऐं माण्हुनि खे सम्झायो त पंहिंजी स्वादेशी या देसी शयूं इस्तेमालु कनि। उन खां पोइ हू इनक़लाबी मुहिम में अची वियो त अंग्रेज़नि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। हिन अंग्रेज़नि ते काफ़ी हमला कया ऐं उन्हनि जूं गाॾियूं साज़ो सामान विसाड़ियो। उन खां पोइ हिन महात्मा गांधीअ जी क्विट इंडिया मूवमेंट में शमूलियत कई। अंग्रेज़नि तरफ़ां सिंध में ख़ासि फ़ौज जा सिपाही ऐं हथियार मोकिलिया विया, जिन जी ट्रेन 23 अक्टूबर 1942 ते सखर मां गुज़रणी हुई। शहीद हेमू कालाणी ऐं हिन जे दोस्तनि उन रेल खे पटड़ीअ तां किराइण जो इरादो कयो, पर हिननि वटि को ख़ासि साज़ो सामान या औज़ार कोन हुया। हिकु रसीअ जी मदद सां रेल खे पटड़ीअ तां लाहिण जी कोशिशि कई ऐं अंग्रेज़नि जी फ़ौज हथां गिरफ़्तार कयो वियो ऐं हिन खे जेल में जिस्मानी सज़ा ॾिनी वई। लॻभॻि 22 ॾींहं जेल में टार्चर कयो वियो। बरतानवी सरकार हेमूअ खे कोर्ट मार्शल करे उमिरि क़ैद जी सज़ा ॾिनी, पर उन खां पोइ उन सज़ा खे सज़ाए मौत यानी कि फांसीअ में तब्दील कयो वियो। हिन जे वकील पीरज़ादा अब्दुसत्तार तमामु घणी कोशिशि कई त माफ़ीनामे ते सही करे, पर हेमू इनकार करे छॾियो त मां कुझु ग़लति न कयो आहे, हीउ वतन असांजो आहे। हिन जे ख़ानदान ऐं कुझु ॿियनि माण्हुनि कोशिशूं कयूं त हिन खे आज़ादु करायो वञे, पर अंग्रेज़नि शर्त रखियो त असां हिन खे आज़ादु उन सूरत में कंदासीं जेकॾहिं हीउ पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाए। पर शहीद हेमू पंहिंजे इनक़लाबी दोस्तनि जा नाला ॿुधाइण खां इनकार कयो ऐं फांसीअ खे क़बूलु कयो। फांसीअ वारी राति हिन जी माउ ॻोड़ा हरींदे हिन खे मिनथूं कयूं त माफ़ीनामे ते सही कर, पर हिन बहादुर इनकार कयो। नौजवान बरतानवी सरकार जूं सभु शर्तुनि मञण खां इनकार करे छॾियो ऐं फांसीअ जे फंदे खे ख़ुशीअ सां क़बूलु कयो। अमर शहीद खे जॾहिं फांसी घाट वठियूं पिए विया त हिन जे हथ में भगवत गीता हुई ऐं हू हिकु बहादुर जोधे वांगुरु पंहिंजे चपनि ते मुस्कुराहट खणी वॾी ख़ुशीअ सां फांसी घाट ते आयो। हिन खां जॾहिं आख़िरी ख़्वाहिश पुछी वई त हिन चयो त वॾे आवाज़ में चओ
हेल फ्रीडम ऐं कंहिं इनकार न कयो ऐं हेल फ्रीडम जा नारा लॻाया। अहिड़ीअ तरह हिन खे 21 जनवरी 1943 में फांसी ॾेई शहीद कयो वियो। हेमू कालाणी दुनिया जो पहिरियों घटि उमिरि वारो आज़ादी पसंद इनकलाबी हुयो। पंहिंजे नंढपिण खां हुबल वतनीअ जे जज़्बे सां भरपूर हुयो। हेमू कालाणी सिंध धरतीअ जे लाइ क़ुर्बानी ॾेई हमेशह जे लाइ आज़ादु निंड सुतो ऐं हमेशह जे लाइ अमर थी वियो। 18 अक्टूबर 1983 में इंडियन प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी शहीद हेमू कालाणीअ जी यादि में हिकु पोस्टल स्टैम्प जारी कयो ऐं उन खां पोइ हिन जे एज़ाज़ में हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में हिन जा मुजस्मा ठाहिया विया। हेमू कालाणी सिंध धरतीअ जो हिकु आवाज़ु आहे जेको सदियुनि ताईं पड़ाॾो कंदो रहंदो। उमेद आहे अव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। गुज़ारिश कयूं था असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। जिए लतीफ़, जय झूलेलाल।